बाबा साईं, होॾा ख़ान बहादुर जो जनाज़ो निकिरे ऐं हेॾा असां हवेली मां निकिरी वेंदासीं। मूं बि इहो ई सोचे रखियो आहे। उन ॾींहुं पाण पंहिंजे घर निकिरी हलंदासीं। पर हुन घर में अम्मी जे बग़ैर जीअण केॾो मुश्किल हूंदो बाबा साईं। विछड़ी वियल प्यारा दिलि में जेको ख़ाल छॾे वेंदा आहिनि उहो कॾहिं भरिजी न सघंदो आहे। रुगो दिलि में ई न, नज़र में बि हिकिड़ी वीरानी रहिजी वेंदी आहे जेको कॾहिं बि आबाद न थी सघंदी आहे। तुंहिंजी मां सुघड़, सिबती, बाहिमत ऐं वफ़ादार औरत हुई ऐं हुन प्लीज़ बाबा साईं, अम्मी जे लाइ इहे लफ़्ज़ इस्तेमालु न करियो। मुंहिंजी दिलि ॾुखे थी। मुंहिंजी दिलि इहो क़बूल करण लाइ तयारु ई न आहे त अम्मी असांजे विच में न आहे रही। पर धीउ, उहो सच तोखे न चाहींदे बि क़बूल करणो पवंदो। बाबा साईं, अम्मी मुंहिंजी ख़ातिर मूंखे बचाईंदे पंहिंजी जान ॾेई छॾी। तव्हां पाण सोचो कीअं पंहिंजी दिलि खे मञाया त अम्मी हाणे तस्वीरनि, यादनि ऐं ख़्वाबनि खां ॿाहिरि न मिली सघंदी। जे क़याम मिड़नि त कर ओॾा सुपरी। बाबा साईं, असांजी ज़िंदगी में सभिनि हादसनि, तकलीफ़नि ऐं विछोड़नि जी ज़िमेदारी इहे 2 माण्हू आहिनि, शहरोज़ ख़ान ऐं फ़िरोज़ ख़ान। जेसिताईं इहे 2 जहिड़ा हूंदा, दिलि जो सूर माठो कोन थींदो। अॼोकी राति घणी डिघी न थी वई आहे, या वक़्त जा के पैर ॿधी छॾिया आहिनि जो वक़्तु हिकु जॻह ते बीह रहियो आहे। इंतज़ार में लमन खे ॾामण पइजी वेंदा आहिनि ऐं वक़्तु चुरण पुरण बंदि करे छॾींदो आहे। अल्लाह, कॾहिं उहा खणी ईंदी जॾहिं अखियूं हिन ख़ान बहादुर ज़ालिम कातिल ऐं कहरी जो लाश ॾिसंदी। अञा 10 मिंट पहिरें त रुख़सार ॿुधाए वई आहे त ख़ान बहादुर अञा जागी रहियो आहे। इहा हालत रही त असांजो मंसूबो कामयाब थियो सो थियो। ख़ान बहादुर खीर सां की गोरियूं खाईंदो आहे, सो रुख़सार उन खीर में नशे मिलाइण जी तयारी करे छॾी आहे। बाबा साईं, हाणे मूंखां सबर नथो थिए। उन्हनि खे चओ त जेको करिणो आहे जल्दी कनि। मूंखे त हिन शामी ते कावड़ अची रही आहे। केतिरी देरि खां हू मुंहुं चढ़ण खां कतराए थो। अहिड़ी ॻाल्हि न आहे राणी, शमीर पूरी तयारी करे वेठो आहे। ख़ान बहादुर घर में आहे, सो उन करे शमीर हेॾां कोन आयो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।